जॾहिं मूंखे ॾिठो पहिरियों दफ़ो, वल्लाह हुन जॾहिं मूंखे ॾिठो पहिरियों दफ़ो, जीअण जो एहसास थियो पहिरियों दफ़ो, सिर ॾेई सिजदो करे वेही रहियसि, हुन जॾहिं पंहिंजो चयो पहिरियों दफ़ो। ही 4 मिसरा मां मोहतरम जनाब अयाज़ लतीफ़ परीजो साहब जो नाम कंदुसि। तारुफ़ जा मोहताज न आहिनि। मुंहिंजी तारीफ़ ॿुधाईंदियूं त छा आहिनि अयाज़ लतीफ़ परीजो साहिब, किथे किथे हूंदा आहिनि हिकिड़े वक़्त में अयाज़ लतीफ़ परीजो साहिब। सियासत जी ॻाल्हि हुजे, सोशलॉजी जी ॻाल्हि हुजे, मोहब्बत जी ॻाल्हि हुजे, क़ुर्बानियुनि जी ॻाल्हि हुजे, ऐं भरपूर तारीफ़ में the great speech of the day and the only speech of the day of मोहतरम अयाज़ लतीफ़ परीजो साहब सरवर्षा। मेहरबानी, थैंक यू। I was not fully prepared to address this August gathering. In fact, all of a sudden I have been called. I was moving around the entire day in different mohallas and neighborhoods of Qasimabad. Then I was called by a few very close friends like Mr. Rahujo and Mr. Subru and others. They asked me to join you here, so that's why I'm here. पर जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि दानिश मेहदी, उन ते आउं ॿ मिंट ॻाल्हाइणु चाहींदुसि। ज़िंदगी तमामु मज़ेदार है, पर उन सां गॾु ज़िंदगी तमामु मुश्किल बि आहे। हिकिड़े पासे मज़ा आहिनि, ॿिए पासे मुश्किल आहिनि, तकलीफ़ूं। उन्हनि जे विच में तवाज़ुन पैदा करणु। आरज़ी मज़ा ऐं मुस्तक़िल तबाही, या आरज़ी तकलीफ़ ऐं मुस्तक़िल मज़ो। That is to be decided by you people. यंगस्टर्स वेठा आहियो, मूं पंहिंजी ज़िंदगीअ जो आगाज़ तमामु मुश्किलातुनि सां कयो। When I was in class 6th या 7th, मुंहिंजो वालिद जेल में हो, मुझी माँ जेल में हुई सियासी एक्टिविज्म जे करे। मुझो वालिद रसूल बख्श पलीजो साहब जेल में हो, मुझी अमड़ जी ज़रीना बलोच जेल में हुई, मुझो नानो जेल में हो, मुझो वॾो भाउ जेल में हो, मुझो पुफियूं ऐं चाचा जेल में हुआ। ऐं I was just 15 and a half। मूंखे स्कूल में क्लास में बीहारे छॾींदा जो मूं वटि फाटल बूट हूंदो। I couldn't afford because everybody was behind the bars. स्कूल सरकारी हो, फी जा पैसा कोन हुआ। बस में चढ़बो हो डॉक्टर्स कॉलोनी वटां, कैप्री सिनेमा वटां, सेंट्रल जेल वटां, ऐं बस में लटकंदे लटकंदे मॉडल स्कूल ओल्ड कैंपस वञिबो हो। होते पढ़ियासीं सरकारी स्कूल में, मैट्रिक, इंटर, पोइ BA। हाणे एसि ताईं त ॻाल्हि ठीकु आहे, इहा कंहिं नॉर्मल स्टूडेंट जी लाइफ आहे। सरकारी स्कूल, मैट्रिक, इंटर, BA, सॼी सिंध खां ख़बर वठंदो, सभु ईअं आहिनि। सॼी सिंध ऐं पाकिस्तान में माण्हुनि खां पुछंदो त मैट्रिक, फिर इंटर होगी, फिर BA होगी। मगर ये नहीं था रास्ता। रास्ता was something different. Then I did my metric, then I did my inter, then I took admission in LLB, और उसके साथ I got admission in Mehran University of Engineering Technology. I did my BE Civil Engineering and simultaneously I did my LLB. Thereafter, I took admission in LLM. I qualified LLM. I stood first in entire Sindh. I secured first position in LLM. At the same time, after completing BE Civil Engineering,
I did my master's, primary, private, लटकते सरकारी स्कूल, मैट्रिक, इंटरमीडिएट, BE, सिविल इंजीनियरिंग, MSc, environment, LLM, LLB, etc., etc. I was working as an artist in Radio Pakistan. My weekly fee was 15 rupees. I used to perform in children's program and मुझे 15 रुपया हफ्ते जा मिलता था, 60 रुपया महीनो। ऐं मुझी जिंदगी की वॾे में वॾी ख़्वाहिश हुई त मोटरसाइकिल हुई, जंहिंखे तव्हीं पुछण लाइ तयारु कोन आहियो। मैट्रिक में मुझी ख़्वाहिश हुई त मूं वटि 2 फीथनि वारी साइकिल हुजे, ऐं पोइ वो साइकिल मूंखे मुंहिंजी माउ वठी ॾिनी। शी वॉज टीचर। ऐं पोइ उन साइकिल ते लतीफ़ाबाद वञणु, हीराबाद खां, मुंहिंजी ज़िंदगी जी वॾे में वॾी जर्नी हुई। ऐं पोइ वरी ख़्वाब एक्सपेंड थियो त हाणे मूं वटि मोटर बाइक हुजे। उहा मोटर बाइक वठणु वॾो कमाल जो कमु हो। माना तारीख़ लुॾी वई मुंहिंजे लाइ, माना ज़मीन आसमान हेठि मथे थी वियो जो मूं वटि बाइक अची वई। पोइ धिका खाई नौकरियूं। आई क्वालिफाइड पब्लिक सर्विस कमीशन। आई बिकेम SDO इरिगेशन, असिस्टेंट एग्जीक्यूटिव इंजीनियर इरिगेशन। जेके मूंसां गॾु पास थिया उहे चीफ इंजीनियर्स आहिनि। देन आई रिज़ाइन। जॾहिं मूंखे ख़बर पई त इरिगेशन जी नौकरी जो मक़सदु रुगो करप्शन आहे, पैसा वठणा आहिनि आबादगारनि खां, त पैसा ॾियो तव्हांखे पाणी ॾियूं। आई लेफ्ट इट, वकालत खे शुरू कयो। तंहिंजे करे जेके नौजवान छोकिरियूं ऐं छोकिरा वेठा आहियो, आउं दुनिया जे 5 खंडनि में वियो आहियां। आई हैव स्पेंट माय टाइम इन नॉर्थ अमेरिका, including America and Canada. I have been to Australia. I have been to Africa. Of course, I have been to different parts of Asia, and I have extensively traveled in Europe. 5 खंडन में आउं हलियो आहियां। पटन ते सुतो आहियां। लाहौर वेंदे हैदराबाद खां रेलवे जे बाथरूम वटि जेको सुम्हबो आहे, सीट न मिले ऐं माण्हू ट्रेन जे बाथरूम वटि सुतो पियो हुजे, पट ते बिस्तरो विछाए, उन ते बि सुतो आहियां। ऐं मूं फर्स्ट क्लास एटलांटिक जे मथां UK खां अमेरिका बिज़नेस क्लास उहो बि ट्रेवल कयो आहे। आउं हिकिड़े कमरे में जंहिंमें 8 माण्हू सुम्हनि उन्हनि में बि रहियो आहियां। ऐं आउं न्यूयॉर्क ऐं न्यू जर्सी जे मैरियट्स में बि रहियो आहियां। मूं ज़िंदगी जा सभु पासा ॾिठा आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधायां त ज़िंदगीअ जो सभ खां बहितरीनु पासो आहे पंहिंजे वतन ऐं पंहिंजे माण्हुनि लाइ जदोजहद करणु, उन्हनि लाइ लड़णु। पैसा सानवी शइ आहिनि। तव्हीं चवंदो इहा वॾी ॻाल्हि आहे। पैसनि सां तव्हीं ताड़ियूं नथा हासिल करे सघो, पैसनि सां तव्हीं इज़त नथा हासिल करे सघो। इज़त दिलि वारी, शो ऑफ वारी इज़त हासिल करे सघो था। माण्हू चवनि साईं अचो वॾेरो साहिबु अची वियो, MNA अची वियो, MP अची वियो। दिलि मां जेका निकिरे इज़त, सा पैसनि सां नथी मिले। मां जो प्यार दुनिया में सभ खां बहितरीनु प्यार आहे, उनजो पैसे सां को ताल्लुक आहे न। इश्क जेको थिए थो टीन एज में, उनजो को पैसे सां ताल्लुक आहे न। जेको तव्हीं कंहिं दरिया में या तालाब में टिप ॾियो ऐं वेझो ऐं पाणी जा छंडा लॻनि ऐं बरसाति में पुसो ऐं बरसाति जो फुड़ियूं तव्हांजे जिस्म खे छुहनि, उन एहसास जो को पैसे का वास्तो है न। तव्हां वटि करोड़ रुपया हुजनि ऐं तव्हांजो ब्लड प्रेशर वधियल हुजे ऐं तव्हांखे डायबिटिक हुजो, तव्हां मानीअ जो मज़ो वठी कोन सघंदव, ऐं तव्हीं मज़ूर हुजो ऐं तव्हां वटि पैसा न हुजनि, पर तव्हीं मिर्च कुटे उन में थोरो टमाटनि जी चटणी मिलाए उन सां मानीअ जो गिरा हणो, उन मानीअ जो जेको मज़ो आहे सो करोड़पतियुनि जी होटलुनि में कोन्हे। मिर्च कुटियल उन में थोरी अंबड़ी मिलाए, थोड़ा सावा मिर्च मिलाए ऐं उहा चटणी वारी मानी खाओ। होॾां तव्हीं वेठा आहियो 5 स्टार होटल्स में, हिते लूणु वधियल आहे, हिते घी वधियल आहे, मज़ो ई कोन्हे। मज़ो छा में आहे? तंहिंजे करे त यंगस्टर्स आहियो, तव्हां हींअर इन तलाश में आहियो त आउं कीअं वॾी डिग्री वठां। तव्हांजी ज़िंदगी में 2 शयूं, हिकिड़ी डिग्री
ॿी नौकरी, ॿियो छोकिरी या छोकिरो। ऑब्वियसली ज़िंदगी रुगो डिग्री, नौकरी या छोकिरो ऐं छोकिरी थोरी आहे। जेको छोकिरो ईंदो ज़िंदगीअ में कंहिं छोकिरीअ जे, उहो महीने ॾेढ खां पोइ पंहिंजी अहमियत विञाए वेंदो जेकॾहिं हुन सां ज़हन नथो मिले, जेकॾहिं उहो आज़ादु चाल खुलियल मिज़ाज जो माण्हू न आहे। ऐं उहा छोकिरी कहिड़े कम जी, जेका ज़ाल थी घर आई, कपिड़ा सुठा थी पाए, मेकअप सुठो थी करे, उनजा ख़्वाब नंढड़ा आहिनि, उन जूं ॻाल्हियूं नंढड़ियूं आहिनि। हू सॼो ॾींहुं वेठी ॿियनि सां पाण खे कंपेयर करे, हुन वटि हीअ आहे मूं वटि हीअ कोन्हे, हुन वटि हीअ आहे मूं वटि हीअ कोन्हे। उन खां माण्हू बेज़ार थी पवंदो, माण्हू गाॾियुनि मां बेज़ार थी पवंदो। माण्हू वटि 120 वारनि जी जाइ हूंदी, माण्हू चवंदो 200 जी जाइ हुजे, 200 जी जाइ हूंदी, माण्हू चवंदो 240, 300, 400 हुजे, 400 हूंदी, चवंदो 1000 हुजे, 1000 हूंदो चवंदो 2000 हुजे, फार्म हाउस हुजे। असल शइ इंटरनल मज़ो आहे। इंटरनल मज़ो तॾहिं आहे जॾहिं तव्हां सम्झो त तव्हांजी ज़िंदगी में प्रोडक्टिविटी, यू हैव बीन डूइंग समथिंग स्पेशल। स्पेशल छा आहे? स्पेशल हर उहा शइ आहे जंहिंमें को वॾो गोल हुजे, कलेक्टिव फ़ाइदे जो, इज्तिमाही फ़ाइदे जो। इज्तिमाही फ़ाइदो आहे कोन्हे ज़िंदगी में, ऐं रुगो ज़ाती फ़ाइदो आहे, त उहो ज़ाती फ़ाइदो त आर्ज़ी तौर ते चइजी सघंदो 6 महीना हिकिड़ो, 6 महीने खां पोइ। तव्हांजी ज़िंदगी ॾिसो, पहिरीं ख़्वाब आहे त मैट्रिक कयां, पोइ ख़्वाब आहे त इंटर कयां, पोइ आहे त महिराणी यूनिवर्सिटी लम्स में दाख़िला थिए। पंहिंजी ज़िंदगी ॾिसो न, आउं पास कयां एंट्री टेस्ट, पोइ दाख़िला थी वई, पोइ सेमेस्टर पास कयां, पोइ डिग्री मिले, पोइ हाउस जॉब मिले या नौकरी मिले, पोइ शादी थिए, पोइ शादी थी वई, पोइ हाणे ॿार ॼमनि, पोइ ॿार ॼमी वियो, हाणे ॿार जे स्कूल में दाख़िला थिए, पोइ दाख़िला थिए, पोइ हाणे ॿियो ॿार हुनजी दाख़िला थिए। इहे त सभु योर टारगेट्स कीप चेंजिंग। Every day you have a new target. Every day you have a new objective. Permanent objective कहिड़ो आहे? परमानेंट ऑब्जेक्टिव रुगो सियासत न पियो चवां। तव्हांखे जेकॾहिं म्यूज़िक सां दिलचस्पी हुजे त राग में हिकिड़ो परमानेंट ऑब्जेक्टिव, नई धुन, नओं राग, नओं सरगम, नवा लिरिक्स, नई परफॉर्मेंस, मज़ो आहे। त क्रिकेटर आहियो, तव्हांजो गोल आहे T20, वर्ल्ड कप, एशिया कप, रोज़ नओं टारगेट आहे। टीचर आहियो त सुठो सब्जेक्ट कीअं पढ़ाइजे, टारगेट आहे। CSS एस्पायरेंट आहियो त CSS करे, पोइ वरी उन खां पोइ सुठो ग्रुप वठी, पोइ ओवरसीज़ स्कॉलरशिप वठी रुगो पैसा कमाइण न। ऐं कई CSS ऑफिसर्स खे सुञाणा, SSPs एंड DIGs उन्हनि खे मूं पढ़ायो आहे। आई हैव बीन टीचिंग लॉ in number of institutes for the last over 2 decades. मुंहिंजा स्टूडेंट्स आहिनि कर्नल आहिनि, ब्रिगेडियर थी विया आहिनि, मेजर जनरल के थी विया आहिनि, के DIG आहिनि, हिकु दफ़ो IG थी वियो आहे, हुनखे मूं पढ़ायो आहे। They were elder than me when I was teaching them. उहे त पढ़ण आया, उन्हनि खां कचहरी कजे थी, चवनि था ज़िंदगी में सर चवंदो आहे बिकॉज़ आई वाज देयर टीचर, चवंदा सर ज़िंदगी में मज़ा न आहे। ऐं आउं तव्हांखे ॿुधायां, मूंखे रोज़ ज़िंदगी में मज़ो, रोज़ मज़ो। हिकिड़ो ॾींहुं मुंहिंजी ज़िंदगी में अहिड़ो कोन थो अचे जंहिंमें आउं चवां मज़ो कोन्हे। कल्ह असां पटाटनि जो बोड़ 15-20 ॼणनि खाधो पिए, 4 पटाटनि जी प्लेटूं, बोड़ जूं प्लेटूं हुयूं, असीं 30 ॼणा खाइण वारा हुआसीं। ऐं पटाटनि जो बोड़ असांजो खाधो पिए सभिनी गॾिजी, उहो अहिड़ो मज़ो हो जो हुनजी जाइ ते सिजूं हुजनि हा, चिकन शाशलिक हुजनि हा, कुझु बि हुजे हा, we would have considered them useless. ही जेको मज़ो आहे, गॾिजी वेही पंहिंजे माण्हुनि सां पटाटा खाइण, गॾिजी वेही पंहिंजे माण्हुनि सां पंधु कंदा आहियूं। अॼु सुबुह खां असीं हलूं पिया, उन हलण में मज़ो आहे। उनजो वास्तो इन सां कोन्हे, इहा ॻाल्हि सम्झो। ऐं बार बार चवां थो, तव्हांखे छो पियो चवां, पोइ छा आहे वक़्तु गुज़री वेंदो, पोइ तव्हांखे इहो अहसासु थींदो, पर जॾहिं थींदो तॾहिं इहो वक़्तु गुज़री चुको, देरि थी चुकी। इहा ॻाल्हि सम्झंदव ज़रूरु, मूं बि सम्झी देरि सां आहे, पर अॼु सम्झण जे वक़्तु ईंदो देरि थी चुकी। वो मशहूर हिकिड़ी नज़्म आहे त ज़रूरी बात कहनी हो, कोई वादा निभाना हो, हमेशा देर कर देता।
जरूरी बात कहनी हो कहना हो, हमेशा देर कर देता हूं मैं, बदलते मौसमों की सैर में दिल को लगाना हो, किसी को याद रखना हो, किसी को भूल जाना हो, हमेशा देर कर देता हूं। देर थी, किसी को आखिरी लम्हे किसी दुख से बचाना हो, हकीकत और थी कुछ, उसको जाकर ये बताना हो, हमेशा देर कर देता हूं। तो देर थी नहीं, उन देर खां में समझो तो टारगेट के पर्टिकुलर स्टॉप से पहुंची पिकनिक करने में टारगेट कोने, मानो ये तो समझो तो गोरख स्टेशन वेंदुस या कीझर वेंदुस, वो टारगेट है, उते जे करे मजो ना आयो तो माना पिकनिक सा, पिकनिक इज एन एंटायर प्रोसेस। जेको इता गोरख वजण लाए तवा गाड़ी बंदोबस्त कई, वैन बुक कराई, दोस्त खयाओ, रस्ते ते झुगारींदा, गीत गाईंदा, पंचर थी वही गाड़ी, वैन तवाजी मांझंद वट, पूरी टायर चेंज कयो, वरी किथे चाय पीतो, वरी लटकंदा लटकंदा धिका खाईंदा, जेको वनी गोरख ते पहुतो। यो सजो प्रोसेस, सजो रस्तो मजो है। तो डिग्री अल्टीमेट शे काने, नौकरी शे काने, का जिंदगी ये थोड़ी है तो 200 साल है जैमें टारगेट है तो मास्टर्स कैम या ग्रेजुएशन कैम, जिंदगी तो आई का 55 60 65 70 साल, उनमें टारगेट रखा हुआ है, 40 साल में अचीव थी, नौकरी मिली वही पहुंचा। टारगेट एड़ो हो जो जैसे 70 साल जा हो तदे भी समझो अञा हनूज दिल्ली दूरस्त, अञा कम परे है, अञा समझो बोली सीना या अल बैरूनी, शायद अल बैरूनी की गाल है या बोली सीना जी, he was about to die, he was in his last moments, सकरात में जगह चाहिए मोह पे, तो विस अलकिंदी या अल ज़हरी वो विस ऐं चाहिए था बोली सीना के चाहिए कन रखीस उनजे वात ते ची कलमो पढ़ तो तू दुनिया में वनी पियो, तो उन बोली सीना बाण खे चले वेझो कयस, कन में चईस चे हु जो रियाज़ी जो मैथमेटिक्स जो फलानो सवाल हो, उन जो जवाब हु गलत है, शायद जवाब हु है, तो हुन अलकिंदी चयस चे इब्न सीना तू मरी पियो, आखिरी वक्त में कलमो पढ़, छद मैथमेटिक्स री फजर है, तो चईस चई तू चाही थो ता हुन दुनिया के हिन हिसाब जे आखिरी सवाल के हल करण का सवाइ हली वञा, आऊं चाहियां थो तो मरण का अॻु में इल्म जो हिकिड़ो ॿियो सवाल सिखी वञे। जिंदगी सॼी सिखण जो नालो आहे। तव्हां मां जंहिंखे ड्राइविंग नथी अचे, तव्हां मां जंहिंखे IT नथी अचे, तव्हां मां जंहिंखे इंग्लिश नथी अचे, तव्हां मां जंहिं वटि अप्लाइड या सोशल साइंसिस जी का डिग्री ना है, तव्हां मां जंहिंखे स्विमिंग नथी अचे, जेको वर्कआउट नथो करे, एक्सरसाइज नथो करे, तव्हां मां जंहिंखे सेल्फ डिफेंस में को लीगल हथियार हलाइण नथो अचे, तव्हां मां जंहिंखे कुकिंग नथी अचे, तव्हां मां जंहिं पंहिंजे शहर ऐं पंहिंजे सूबे ऐं पंहिंजे मुल्क खां ॿाहिरि सफ़र नाहे कयो, उन्हनि जी ज़िंदगी जो इलाही सारो हिसो अञा इनकम्प्लीट है। तंहिंजे करे आउं तव्हां मां उमेद कंदुसि त तव्हां पंहिंजी हिन ज़िंदगी जे जर्नी में अञा ॿिया मक़सद हासिल, ॾिसो आउं हिन प्रोग्राम में यूथ वेठो आहे ऐं हुनखे पंहिंजे पॉलिटिकल गोल्स लाइ इस्तेमालु नथो करणु चाहियां, तंहिंजे करे मूं ॾिसो तव्हां सां पंहिंजे ऐं पंहिंजे सियासत जे बारे में का ॻाल्हि कान कई आहे, छाकाणि आउं चाहियां थो त ही यंगस्टर्स पंहिंजे कैरियर ऐं पंहिंजे शोबे में ऐं पंहिंजी ज़िंदगीअ में सफलता माणी, कामयाब थियनि, तरक़ी कनि, अॻिते निकिरनि। तंहिंजे करे मुंहिंजूं तव्हां लाइ बेस्ट विशेस आहिनि। तव्हां पढ़ो, पढ़ण सां गॾु करो, ॾींहं में 10 12 15 कलाक कुझु कयो, वॾनि शहरनि में आबाद थियो, को हल्को फुल्को कारोबार कयो। सिंध जो को बि ॿारु अहिड़ो न हुअणु खपे जेको 16 सालनि जी उमिरि खां पोइ रुगो माइटनि खां पैसा वठे। 16 सालनि जी उमिरि खां पोइ माइटनि जे पैसनि ते पढ़ाई करणु ऐं माइटनि जे पैसनि ते सुठा कपिड़ा पाइणु, सुठा मोबाइल वठणु, माइटनि जा पैसा बि हुजनि, पर 16 सालनि जी उमिरि खां पोइ तव्हांखे कुझु न कुझु कमाइणु खपे। जे बराक ओबामा जूं धीअरूं
बिल क्लिंटन जा ॿार 15 सालनि जी उमिरि खां पोइ पिज़्ज़ा हट ते अख़बारुनि डिलीवरियूं करे पंहिंजो रोज़गार कनि था, त तव्हां सिंध जे नौजवाननि खे 15-16 सालनि जी उमिरि खां पोइ पार्ट टाइम को जॉब करणु खपे, को कारोबार करणु खपे, को ट्यूशन पढ़ाइणु खपे, के IT या कॉल सेंटर ते कमु करणु खपे, कुझु बि करणु खपे। पंहिंजा पैसा कमाईंदव त उन पैसे जी अहमियत जो अंदाज़ो थींदो। महिरबानी, थैंक यू वेरी मच।